मेले ले पहुची हुअसि ऐं झूला हलनि पिया ऐं साइड ते मेलो आहे ऐं तव्हांखे घुमायूं था। फाइनली असी पहुची वियासीं रांदीगंज जी बाज़ार में जो गचेर पुराणों में जो गुठ में एक मेलो लगो है। सो ही रांदीगा आहिनि ऐं ही रांदीगंज जी बाज़ार है। असां उते बीठा आहियूं ऐं अव्हांखे रांदीगा ॾेखारियूं था। दोस्तों आज जी वीडियो थी पहुँचानी थे। उम्मीद करा तो आज जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि